नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां ॻोठ इमामबाद में मला बिरादरी जे झंडे खान मला जे घर अंदरि कोराम काल राति जो 6 बजे नंढड़े खे उल्टी ऐं पेचिस थी पिया, जंहिंखे फौरी तौर ते मोरो अस्पताल आंदो वियो, जंहिंमें मोरो अस्पताल जे डॉक्टरनि जी बेध्यानी सबबि हिक ई जॻह ते ॿ भाउ ऐं भेण आसमा ऐं अब्दुल मजीद वल्द झंडो खान मला फ़ौत थी विया। लाश घर पहुचण ते कोराम अची अॼु सुबुह जो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मज़लूम जे वारस पीउ झंडो खान मला, रोशन मला, एजाज़ मला, निज़ामुद्दीन मला, गुलाम मुस्तफ़ा मला, अज़ीम मला, सरदार मला धाईंदे रोईंदे चयो आहे त असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। मोरो अस्पताल जा डॉक्टर हिकु त ग़रीब माण्हुनि ते ध्यानु नथा ॾियनि, जंहिं सबबि मिस्किन जा ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि, पर हिन महिल ताईं मोरो जे कंहिं बि माण्हू असां खां को बि कोन पुछियो आहे। असां आला इदारनि खां इहा घुर करियूं था त ख़ुदा असांजे ॿिनि मासूमनि जे लाशनि सां इंसाफ़ कयो वञे, जीअं ॿियनि जा ॿार बची सघनि। खड़कायासीं पर को बि तदाद कोन थियो। असां हितां बचड़ा त सिर्फ़ु मोशन ऐं उल्टी, इन जे लाइ त को बि अहिड़ो कोन हुजो, न को असांखे चऊं त भाई तव्हां नवाब शाह वञो उते तव्हां था कयूं। असां भॼंदे भॼंदे राति 12, 11, 1 ताईं थियासीं, पर को बि असांजे औलाद जो कोन थियो। हितां तयारु खणी आयासीं, ओॾां परियां ॿई असांजा जनाज़ा ॾिनऊं। असां ईअं था चवणु चाहियूं त ॿियनि जूं झोलियूं ख़ाली न थियनि, असांजूं थियनि। अॻिते लाइ हिननि खे गुज़ारिश आहे त ही सुठो डॉक्टरनि खे चवनि त बाबा कंहिं मरीज़ जो को मिसकीन थो अचे, ग़रीब थो अचे, अमीर त प्राइवेट में बि वञी सघे थो, ग़रीब काॾे वञे, ग़रीब ई डुक इन ई अस्पताल तो ई आहे। मिसकीन त मिसकीन जो कयो, तव्हां मिसकीननि लाइ विहारिया हलनि, हेॾा फंड था अचनि, हेॾा अचनि था, MA न हो ॿिया हो, तव्हां कुझु त कयो कंहिं ग़रीब मिसकीन जो, कंहिं वोट लाइ, कंहिं ॿिए कम लाइ। उते पोइ मिसकीन वटि गोॾा खोड़ा वेठा हो, पाणी न आहे, ॿी शइ न आहे, त बि तव्हां हुन वटि रहो था। तव्हां हिन कम लाइ छो नथा हींअर जाॻो, छो निंड पिया हो? असां त ख़ाली झोलड़ियूं करे उतां मोटिया आहियूं। असांजी इहा गुज़ारिश आहे त वरी बि मिसकीन लाइ कयो, ऐं ख़ुदा खे मञो त कंहिं मिसकीन जो सुधारो थिए। को मिसकीन ॿियो अचे थो त उन लाइ डॉक्टर उते मौजूदु हुजनि। ऐं अस्पताल हेॾी अस्पताल आहे असांजी तालके जी, उन में छो अहिड़ो डॉक्टर कोन्हे वेहे जो ट्रीटमेंट करे ऐं हर वक़्तु वेठो हुजे। बाक़ी हाणे कंपाउंडर आहे, उहो आयो केनुला चाढ़ियईं जा सुई, ऐं इन में कोन्हे डॉक्टर। बहितर आहे त डॉक्टर हुजनि, सुठा हुजणु खपनि जो हुनजी ट्रीटमेंट थिए। नवाब शाह जा बि डॉक्टर हिते कमु था कनि, पोइ हिननि जो कहिड़ो कमु आहे त भाई नवाब शाह, पर नवाब शाह बि कोन मोकिलीनि था। ऐं इहा असांजी गुज़ारिश आहे त वस वारनि खे अपील था कयूं त तव्हां महिरबानी कंदव त कंहिं मिसकीन जो एहतियात कयो ऐं कंहिं मिसकीन लाइ कयो त मिसकीन जी तकलीफ़ूं दूरि थियनि। जेके तकलीफ़ूं खणी उते पहुचनि था, वरी परियां बचड़ा ख़ाली पंहिंजे झोलियुनि में खणी था पहुचनि, उन्हनि वठां छा गुज़रंदो। ऐं असांजी इहा गुज़ारिश आहे त महिरबानी कंदा त कंहिं बि अस्पताल में कंहिं डॉक्टरनि ते रखंदा त भाई पंहिंजो अस्पताल सही संभालियो। कोन्हे को बि अस्पताल जो हाल कोन्हे, असांखे त तकलीफ़ आई आहे, हितां घणी तकलीफ़ आई आहे। खणी पहुता खणी आयासीं, डॉक्टर त कोन हो, बाक़ी कंपाउंडर असांखे कुझु न करे ॾिनो। बाक़ी हाणे वधीक असीं छा कंदासीं, ग़रीब मिसकीन। एहसास न थियो आहे, को बि कंहिं डॉक्टर एहसास न कयो आहे, सभु कंहिं पंहिंजी घेवराई कई आहे। हीअ हितां खणी आहे मुशननि, हिन खे आसिरे में रहायो अथनि। हीअ डोड़ंदो रहियो, हुन ॾे डोड़ंदो रहियो आहे, हिन खे परेशान कयो वियो। हीअ पंहिंजा उहे साबित न खणी आयो हेॾे, हू पंहिंजे घर आयो आहे, हुन लाइ करबला हुई। जंहिंजी झोली ख़ाली थींदी, अॻिते हुनजी इहा ई गुंजाइश आहे त कंहिंसां बि एहसास कयो वञे ऐं रहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।